बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो अहमद हमज़ा का चैनल। अॼु जे हिन वीडियो में असां पिरोली नंबर 36 खां पिरोली नंबर 40 तव्हांखे ॿुधाईंदासीं। गुज़िरियल वीडियो में असां 35 पिरोलियूं अपलोड करे चुका आहियूं। जेकॾहिं उहे तव्हां पिरोलियूं न ॾिठियूं आहिनि त उहे बि तव्हां पिरोली वारो जेको सेक्शन आहे उन में तव्हां वञी करे ॾिसी सघो था। कणिक जी मौसम आहे, हर पासे सावक ई सावक आहे। तव्हां ॾिसी सघो था, हर पासे सावक ई सावक आहे। अचूं था 36 नंबर पिरोली ते। पुछ पहाड़ मथे संग हेठि पखालिया सांदर मोह जानवर पुठनि पोयां परण खाए बि ॾके बि कढे बि किरड़ जो रतो रत दबो रंग जो बीठो लोॾा खाए। पेट ते आहे पिरोली नंबर 40। गिराठ जेॾो गुंदड़ो खरार खपाए। 40 पिरोलियूं पूरी थियूं। मिलूं था नई पिरोली में नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। जज़ाकल्ला ख़ैर।